सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 12 मुफ़रद जुज़ा करण फैक्टराइज़ेशन या प्राइम फैक्टराइज़ेशन। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। पोएं सबक में असां ॾिठो हो त जुज़ा ज़रबी छा आहिनि, उनजी छा वस्फ़ आहे ऐं मुफ़रद जुज़ा छा आहिनि। हिन सबक में असां ॾिसंदासीं त जुज़ा ज़रबी ऐं मुफ़रद जुज़ा कीअं कढिबा आहिनि या जुज़ा करण जो अमल मुफ़रद जुज़नि में कीअं थींदो आहे। इन्हे जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे वण वारो तरीक़ो यानी ट्री मेथड ऐं ॿियो तरीक़ो हूंदो आहे वंड वारो तरीक़ो यानी डिवीजन मेथड। असां उन्हनि ॿिन्ही तरीक़नि खे ॾिसंदासीं, उनखे इस्तेमालु करे कुझु अंगनि जा या कुझु अददनि जा जुज़ा कढंदासीं। सोचो त कयूं। असां पोएं सबक में ॾिठो त जुज़नि मालूम करण जो उहो तरीक़ो जंहिंसां मिलियल अदद खे मुख़्तलिफ़ जुज़नि जे ज़रबी सूरत में ज़ाहिर कयो वञे, उन्हीअ खे जुज़ो ज़रबी चयो वञे थो। इन खे अंग्रेज़ीअ में फैक्टराइज़ेशन चइबो आहे। असां इहो बि ॾिठो त कंहिं बि अदद जे सभिनी जुज़नि जी ज़रब उपत मालूम करण सां इहो साॻियो अदद मिले थो। इहो हिकिड़ो क़ाइदो आहे। असां इहो बि ॾिठो त कंहिं बि अदद जे जुज़नि लहण जो उहो तरीक़ो जंहिंसां मिलियल अद खे मुफ़रद जुज़नि जे ज़रबी सूरत में ज़ाहिर कयो वञे, उन्हीअ खे मुफ़रद जुज़ो ज़रबी चयो वञे थो, यानी प्राइम फैक्टराइज़ेशन। अॻिते हलण खां पहिरीं असां ॾिसंदासीं त रियाज़ीदाननि जे हिकिड़ो इस्तिलाह इस्तेमालु कयो आहे सघ जो या कुवत निमा जो या पावर या एक्सपोनेंट जो, उहो आख़िर आहे छा। इहो रियाज़ीदाननि पंहिंजी सहूलियत लाइ इस्तेमालु कयो इजाद कयो आहे, जंहिंखे असां हीअं लिखंदा आहियूं। हिकिड़ो बुनियादी अदद हूंदो आहे, उन जे मथां उनजी सघ लिखियल हूंदी आहे। बुनियाद या बेस, सघ यानी एक्सपोनेंट और इंडेक्स और पावर, हुनखे एक्सपोनेंट इंडेक्स या पावर अंग्रेज़ी में चइबो आहे ऐं हिनखे बेस चइबो आहे। हिन जो मतिलबु आहे जेकॾहिं 8 ऐं उनजो सघ 2 लिखूं त उनजो मतिलबु आहे त हीउ 8 ज़रब में 2 दफ़ा इस्तेमालु थिए थो। हीउ ओतिरा दफ़ा हूंदो आहे जेतिरा दफ़ा उहो इस्तेमालु थींदो आहे ज़रब में, ऐं हीउ उहो पाण अदद हूंदो आहे। सघ ज़रब में इस्तेमालु थींदी आहे, इहा ॿुधाईंदी आहे त इहो अंग ज़रब में केतिरा दफ़ा इस्तेमालु थींदो। सघ खे नंढे अंग सां ज़ाहिर कबो आहे जेको साॼे पासे मथे लिखिबो आहे, हीउ 8 खां नंढो आहे साइज़ में। जंहिं अदद जी सघ ज़ाहिर कबी आहे उनखे बुनियादी अदद या बेस चइबो आहे। इहा बुनियादी अदद या बेस आहे। हाणे मिसाल ॾिसूं त असां जेकॾहिं लिखूं त 3 बुनियादी अदद उनजी सघ 4 यानी 3 रेज़ टू पावर 4। जेकॾहिं लिखूं इहो त हिनजो मतिलबु थींदो 3 असां 4 दफ़ा ज़रब कंदासीं, यानी 1 2 3 4 दफ़ा ज़रब कंदासीं। उनखे जॾहिं ज़रब कंदासीं त 3 टिका 9 9 टिका 27 27 टिका 81। अहिड़ी तरह जेकॾहिं असां ॿिनि खे 5 जी सघ में लिखंदासीं, यानी 2 रेज़ टू पावर 5, त उहो थींदो 5 दफ़ा असांखे 2 लिखणो पवंदो ज़रब करे, 1 2 3 4 5, ऐं इन्हनि जी ज़रब उपत थींदी 32। जेको 8 स्क्वायर जेको असां हिते लिखी चुका आहियूं उनखे जॾहिं लिखंदासीं, या 8 रेज़ टू पावर 2 या 8 उन जी सघ 2, त 2 दफ़ा असांखे 8 लिखणो पवंदो। उनखे जॾहिं ज़रब कंदासीं त उहो 8 × 64 थींदो। सो इहो यादि रखिजो त सघ निमा छा हूंदी आहे ऐं सघ जे हिसाब सां या सघ जी सूरत में कंहिं अददनि खे या कंहिं ज़रब खे कीअं लिखिबो आहे। यानी असां ईअं बि लिखी सघूं था, जेकॾहिं 4 दफ़ा 3 ज़रब करणो हुजे त असांखे 3 हुनजी सघ 4। जेकॾहिं 5 दफ़ा ॿिनि खे पाण में ज़रब करणो हुजे त 2, हुनखे असां 5 दफ़ा ज़रब कंदासीं ऐं हुनजी सघ थी वेंदी 5, यानी 5 दफ़ा 2 हूंदा। अचो त असां कुझु अददनि खे मुफ़रद जुज़ो ज़रबी करे ॾिसूं त इहो अमल कीअं थींदो आहे, इहो तरीक़ो कीअं हूंदो आहे। असां पहिरियों अंग जेको या पहिरियों अदद वठंदासीं उहो आहे 60, ऐं जेको तरीक़ो इस्तेमालु कंदासीं उहो आहे वण जी शाख वारो तरीक़ो।
जा घणे तरीक़ा आहिनि, असां हिते ॿ तरीक़ा सिखंदासीं, जंहिंमें पहिरियों तरीक़ो आहे वणनि जी शाख वारो तरीक़ो। सो असां वरितो अदद 60, जंहिंखे असां वणनि जी शाख जे तरीक़े सां जुज़ो ज़रबी या मुफ़रिद जुज़ा ज़रबी कंदासीं। सभिनी खां पहिरीं असां हिनखे वञींदासीं उन नंढे में नंढे मुफ़रिद अंग सां जंहिंसां ही वंडिजी सघिजे थो। असांखे ख़बर आहे त हिन में ॿुड़ी आहे ऐं ॿुड़ी जेको आहे उन हमेशह ॿिनि सां वंडिजी वेंदो आहे। उनजे करे असां वंडींदासीं हिनखे ॿिनि सां वंड कंदासीं त असांखे जवाबु ईंदो 3 × 6 ऐं ॿुड़ी जी ॿुड़ी अची वेंदी 30। हाणे ॿ त असांजो जेको आहे मुफ़रिद अची वियो, पर हिते मुरकब आहे। हिन मुरकब खे असां वरी वंडींदासीं, वरी ॿुड़ी आहे मतिलबु ॿिनि सां वरी खोड़ो वेंदो, उनजे करे ॿिनि सां वंडींदासीं त असां वटि ईंदो हिते 15। हाणे ॿ असांजो मुफ़रिद अची वियो, 15 असांखे ख़बर आहे त हिनखे ॿिन्ही खे जोड़ींदासीं, 5 ऐं 1 6, त इहो 6 3 सां वंडिजी वेंदो, छो त इहो 3 जो ज़रबींदड़ आहे। हिनखे असां वंडींदासीं 3 सां, असां वटि ॿियो ईंदो 5। अहिड़ी तरह असां वटि 60 मां पहिरीं 30 आयो, 30 मां 15 आयो, ऐं 15 मां पोइ असां 5 आयो। 5 असांखे ख़बर आहे त मुफ़रिद आहे, 3 बि मुफ़रिद आहे, 2 बि मुफ़रिद आहे, 2 बि मुफ़रिद आहे। हाणे असां छा कंदासीं, जो हुनखे हिते लिखी सघूं था, हिनखे असां अॻियां खणंदा वेंदासीं। हीअ असांजो पंहिंजो आहे ठही वियो, हिनखे अञा बि अॻियां खणी वेंदासीं। थोरो मां घणो ई अॻियां निकिरी आयुसि। हिनखे असां अॻियां खणी वेंदासीं। असां वटि 60 जा मुफ़रिद जेके आहिनि जुज़ा निकिता, उहे आहिनि 2 2 3 ऐं 5। यानी 60 बराबर आहे 2 2 3 ऐं 5। इन साॻे वण जी शाख जे तरीक़े खे हिकिड़ो ॿियो बि तरीक़ो आहे लिखण जो, जेको मां तव्हांखे हिते ॿुधायां थो। जीअं असां ॾिठो त हीउ ॿिनि सां वंडिजी वञे थो, अचो त हिनखे वरी साॻे तरीक़े सां ॿिनि सां वंडियूं, असां वटि आयो 30। हाणे जेको मुरकब आयो आहे उनखे मां दारो करे छॾींदुसि, उनखे वधीक वंडींदुसि, वरी ॿिनि सां वंडिजंदो। असां वटि आयो 15, 15 जी चौधारी गोल पातुमि, मां रुॻो उनखे वंडींदुसि। 3 ऐं 5 आयो, हिन मां को बि मुरकब कोन्हे, इहे ॿई मुफ़रिद आहिनि। हाणे मां छा कंदुसि, जो हिन जी लाइन खे हेसि ताईं खणी ईंदुसि, हिते 2 लिखंदुसि, हिन लाइन खे हेसि ताईं खणी ईंदुसि, हिते 2 लिखंदुसि, त ही मूं वटि अची वियो साॻियो 2 2 3 ऐं 5, जेके हिते 2 2 3 ऐं 5, 2 2 3 ऐं 5, हिते मां लिखी सघूं था त 60 बराबर आहे 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। ही साॻियो ई तरीक़ो आहे, हिन में को बि फ़र्क़ु कोन्हे, सिर्फ़ु इहो आहे जो विच वारा जेके 2 आहिनि उहे मूं कोन लिखिया आहिनि, पर हिन ॿिनि खे मां हेठि खणी आयो आहियां। अचो त हाणे ॿियो अदद 540 खे असां करे ॾिसूं त उनजा जुज़ा कीअं था निकिरनि। शुरू कंदासीं 2 सां, खोड़ो लॻंदो 2 × 4, 7 × 14 ऐं ॿुड़ी 270। 2 असांजो मुफ़रिद आहे, हुनखे छॾे ॾींदासीं, हीअ असांजो मुरकब आहे, हिनखे वरी 2 जो खोड़ो लॻंदो ऐं जवाबु असां वटि ईंदो 1 × 2, 3 × 6, 5 × 15। वरी ही मुफ़रिद कोन्हे, मुरकब आहे, 13 भणी छॾियूं। हिन ते असां ॾिसंदासीं त 2 जो खोड़ो कोन थो लॻे, छो त असां वटि एकनि जी जाइ ते हिन में 21 अंग आहे। 3 जो खोड़ो हिन ते ॾिसूं लॻे थो या न, 5 ऐं 1 6 ऐं 3 9, हिन मतिलबु त 3 जो खोड़ो हिन ते लॻंदो, असां 3 जो खोड़ो लॻाईंदासीं। 4 × 12 ऐं 5 × 15। वरी असां जेको आहे 45 खे, जेको असां जो मुरकब अंग आहे, उनखे ॾिसंदासीं त 3 जो खोड़ो लॻे थो या न, 4 ऐं 5 9, हिन जो मतिलबु 3 जो खोड़ो वरी लॻी वेंदो, उनखे असां वरी 3 जो खोड़ो था हणूं, 15 थींदो असांजो जवाबु। हाणे हिन 15 खे असां वरी ॾिसंदासीं
वरी जेको आहे उहो मुरकब अंग आहे, इन ते वरी 3 जो खोड़ो लॻंदो, छो त 5 ऐं 6 ऐं 6 3 जो ज़रबींदड़ आहे, 3 ऐं 5। हाणे असां वटि इहे ॿई जेके आहिनि इहे बि अची विया मुफ़रिद अंग। हाणे असां जेको आहे ख़बर आहे त कीअं लिखणो हूंदो आहे। असां हिनखे लिखंदासीं 540 बराबरि आहे 2 2 3 3 3 ऐं 5। वरी ॻणियोसि 1 2 दफ़ा 2 आहे, 1 2 3 दफ़ा 3 आहे, 1 दफ़ा 5 आहे, 2 दफ़ा 2 आहे, 2 दफ़ा 2 3 दफ़ा 3 1 दफ़ा 5, 2 दफ़ा 2 3 दफ़ा 3 1 दफ़ा 5। तो हिनखे असां हाणे सघ वारी सूरत में बि लिखी सघूं था, जेको असांजो हो ॾिठोसीं त असां सघ कीअं लाल कयूं, हुन असां लिखी सघूं था 540। हिन में 2 जेको आहे घणा दफ़ा आहे, 2 दफ़ा, ऐं 3 घणा दफ़ा आहे, 3 दफ़ा। इहो तरीक़ो आहे जंहिंमें असां सघ वारे तरीक़े सां लिखियो साॻे जुज़नि खे, जेके असां हिते खुला लिखिया हुआ, हिते खुला लिखिया हुआ, हिते असां सघ वारे तरीक़े सां लिखिया। हाणे असां साॻनि अददनि जा मुफ़रिद जुज़ा ज़रबी कढंदासीं वंड वारे तरीक़े सां। वंड वारे तरीक़े सां जुज़ा ज़रबी कढण या कंहिं अंग खे कंहिं अदद जा जुज़ा करण जो तरीक़ो इहो आहे जो सभिनी खां पहिरीं हिकिड़ी उभी लीक ठाहिबी आहे। उन खां पोइ उभी लीक जे मथे पासे साॼे तरफ़ लिखजे उहो अंग लिखबो आहे या अदद लिखबो आहे जंहिंजा जुज़ा कढणा हूंदा आहिनि। उहो असां 60 उहो लिखियो। उन खां पोइ असां ॾिसंदासीं त कहिड़ो नंढे में नंढो मुफ़रिद अंग आहे जंहिंसां 60 वंडिजी सघिजे थो या असांजो ॾिनल अदद वंडिजी सघिजे थो। हिन में असांखे ख़बर आहे त 60 में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे ऐं ॿिनि सां वंडिजी वेंदो, ऐं 2 नंढे में नंढो मुफ़रिद अंग आहे, सो असां 2 लिखंदासीं हिते जंहिंसां वंडींदासीं। उन खां पोइ उन्हनि ॿिन्ही जे हेठां हिकिड़ी लीक ॾींदासीं, ऐं वंड उपत जेका आहे उहा लिखंदासीं हिन 60 जे हेठां। 3 × 6 ऐं ॿुड़ी जेका आहे उहा अची वई। हाणे वरी 30 असांखे मिलियो, ऐं 30 खे असां वरी वंडींदासीं। 30 वरी ॿुड़ी आहे एकनि जी जाइ ते, इहो ॿिनि सां वंडिजी वेंदो साॻिए तरीक़े सां 1 2 2 5 9 10। हाणे 15 जेको आहे उहो ॿधी अंग कोन्हे, उनजे करे उहो ॿिनि सां कोन वंडिजंदो। हिनखे असां ॾिसंदासीं त 5 ऐं 6 6 3 सां वंडिजी वेंदो आहे, उनजे करे इहो 15 बि 3 सां वंडिजी वेंदो। 5 दफ़ा खोड़ो वेंदो, असांजी वंड उपत बचंदी 5 ऐं 3 सां वंडिजी सघे थो 15। हाणे 5 खे असां वंडींदासीं, असांखे ख़बर आहे त 5 पाण मुफ़रिद अंग आहे, सिर्फ़ु 5 सां ई वंडिजंदो। जेके हिते लिखंदासीं 5 वंडींदासीं त वंड उपत असां वटि आई 1। अहिड़ी तरह असां 60 खे वंडींदा रहियासीं मुफ़रिद अददनि सां जेसिताईं असां वटि वंड उपत 1 न आई। जॾहिं वंड उपत 1 अची वञे त पोइ असां वधीक कोन वंडींदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त 60 जा जुज़ा मिली विया, जेके असांजे सूरत में आहिनि 2 2 3 ऐं 5, यानी 60 जा जुज़ा असां वटि थिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। या हिनखे ॿिए तरीक़े सां सघ वारे तरीक़े सां बि लिखी सघूं था, जेको तरीक़ो थींदो 60 बराबरि आहे 2 ॿिनि सघनि वारा ज़रबिया 3 ज़रबिया 5। हाणे अचो त असां 540 जा बि जुज़ा करे ॾिसूं। 540 जा जुज़ा कयासीं साॻिए तरीक़े सां। पहिरीं 2 सां वंडियोसीं, 270 आयो, वरी 2 सां वंडियोसीं, 135 आयो, वरी 3 सां, वरी 45 आयो, वरी 3 सां वंडियोसीं 15 आयो, वरी 5 सां वंडियोसीं 5 आयो, ऐं आख़िर में असां वटि वंड उपत 1 बची वई, असां वंडण छॾे ॾिनो। ऐं अहिड़ी तरीक़े सां असां ॾिठो त असां वटि जुज़ा निकिता 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3 ज़रबिया 3 ज़रबिया 5, यानी असां वटि जुज़ा आया 540 जा 2 ज़रबिया 3 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3 ज़रबिया 3 ज़रबिया 5।
हिनखे असांखे ख़बर आहे त ॿिए तरीक़े सां बि लिखी सघूं था, जेको सघ वारो तरीक़ो आहे। उन लाइ असां ॾिठो त 2 असां वटि हिते 2 दफ़ा आहे, 3 असां वटि 3 दफ़ा आहे ऐं 5 1 दफ़ा आहे। उनजे करे असां लिखियो 540 बराबरि आहे 2 ॿिनि जी सघ वारो, 3 टिनि जी सघ वारो ऐं 5 यानी 2 स्क्वायर मल्टीप्लाई बाय 3 क्यूब मल्टीप्लाई बाय 5। अहिड़ी तरह असां वंड वारे तरीक़े सां 60 जा ऐं 540 जा जुज़ा कढिया। उमेद है कि तव्हांखे हाणे जुज़ा करणु, मुफ़रद जुज़ा करणु अची वियो हूंदो। नाना आबिद खे ॾियो इजाज़त, वरी इंशाअल्लाह ॿिए सबक़ में मिलंदासीं। अॻियों सबक़ हिन जुज़नि कढण जे या जुज़नि करण जे सबक़ जो टियों हिसो हूंदो।